अस्सलाम वालेकुम। असां ठाहे रहिया आहियूं भींडियुनि जी भाॼी, जंहिंमें शामिल कंदासीं 1 किलो भींडियूं, अधु किलो बसर, पाव टमाटा, 1 कप तेल जो, 1 चमचो धाणा, 1 चमचो मिर्च, 1 चमचो हेड्र, अम्बचूर 1 चमचो ऐं लूणु हस्बे ज़ाइक़ा। त पोइ ठाहियूं था। भींडियुनि जी भाॼी ठाहिण जे लाइ असां तेल शामिल कयूं था। भींडियूं शामिल कंदमि। शामिल कंदमि टमाटा, शामिल कंदमि बसर, शामिल कंदमि लूणु, शामिल कंदमि मिर्च, धाणा विझंदासीं, हेड्र विझंदासीं, अमचूर जो भरे चमचो विझंदासीं, 3-4 मिर्च बि विझंदासीं। भींडियूं असांजूं हाणे रेडी थी वयूं आहिनि।